तहरीक इंसाफ IMF के ख़त लिखी छॾियो। पढ़ी ख़बर इदारे मूजिब IMF सां मुआहिदे खां अॻु सियासी सूरतहाल ॾिसण जी अपील कई वई। PTI ख़त में ईंदड़ बेल आउट पैकेज जे वक़्तु पाकिस्तान जी सियासी इस्तेहकाम खे नज़र में रखण जी दरख़्वास्त कई। IMF ख़त बाबति ईमेल जो जवाबु नाहे ॾिनो। चीन पाकिस्तान जो $2 अरब जो कर्ज़ रोल ओवर करे छॾियो। नाणेवारी वज़ारत मूजिब पाकिस्तान चीन खां $2 अरब 7.1% व्याज जी शरह ते उधारा वरिता आहिनि। पाकिस्तान खे मार्च जे आख़िर में वापसि करणा हुआ। पाकिस्तान गुज़िरियल साल रोल ओवर ते वरितल कर्ज़ ते व्याज जी मद में 24.6 अरब रुपया अदा कया। पाकिस्तान इहो कर्ज़ चीन, सऊदी अरब ऐं मुतहदा अरब इमारात खां वठी चुको आहे। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां लाहौर में अरबी रस्मुल ख़ैत वारो लिबास पहिरींदड़ औरत खे हुजूम खां बचाईंदड़ SP शहरबानो जी मुलाक़ात। गैर यकीनी सूरतहाल ते ज़ाब्तो आणण ऐं उन जे प्रोफेशनल किरदार जी वाखाण। आर्मी चीफ चवे थो त पाकिस्तानी औरतूं ज़िंदगीअ जे समूरनि शोबनि में अहम किरदार अदा करे रहियूं आहिनि। औरतूं मुआशरे जो अनमोल हिसो ऐं उन्हनि जो एहतराम मज़हब ऐं असांजे मुआशरती क़दरनि में बि शामिल आहे। संदसि चवणु आहे त ख़दशनि ऐं शिकायतुनि जे हल लाइ क़ानूनी रस्ता मुयसर हूंदा आहिनि, जंहिं करे क़ानून हथ में न खंयो वञे। SP लाहौर अचरा बाज़ार में औरत खे मछरियल माण्हुनि जे हुजूम खां बचायो हो। बलोचिस्तान असेंबली जे नवनि चूंडियल मेंबरनि कसम खणी वरितो। स्पीकर 62 मेंबरनि खे उहिदे जो कसम खणायो। इलेक्शन कमीशन सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं ॾियण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे सरबराह मख़सूस सीटूं वठण खां इनकार करे छॾियो। ॿुधणीअ दौरान इलेक्शन कमीशन बैरिस्टर अली ज़फ़र खे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे सरबराह तरफ़ां लिखियल ख़त ॾिनो। ख़त में चयो वियो आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल आम चूंडुनि में हिसो ई न वरितो, न ई उन्हनि खे मख़सूस सीटूं घुर्जनि। चीफ इलेक्शन कमिश्नर बैरिस्टर अली ज़फ़र खे मुख़ातिब थींदे चयो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं न घुर्जनि त पोइ छो अव्हां उनखे मजबूर करे रहिया आहियो। बैरिस्टर अली ज़फ़र चयो त जेकॾहिं मख़सूस सीटूं असांखे नाहिनि ॾियणूं त ॿियनि जमातुनि खे बि न ॾिनियूं वञनि। 16वीं क़ौमी असेंबली जो इफ़्तिताही इजलास सुभाणे थींदो। तयारियूं मुकमल। शेड्यूल मूजिब सुबुह 10 वॻे घुरायल इजलास में क़ौमी असेंबली जा नवां चूंडियल मेंबर हलफ़ खणंदा। स्पीकर राजा परवेज़ अशरफ नवनि चूंडियल मेंबरनि खां हलफ़ वठंदो। क़ौमी असेंबली में पहिरियों मरहलो मुकमल थियण खां पोइ ॿिए मरहले में पहिरें मार्च ते स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड लाइ नामज़दगी काग़ज़ जमा थींदा।